अहिड़ो सिलसिलो थी वेंदो आहे जंहिंमें टेररिस्ट ग्रुप अची वेंदो आहे, अचानक नमूदार थी वेंदो आहे। कराची में ॾिसो तमामु वॾे अरसे ताईं टेररिज़म जो को बि वाक़ियो न थियो आहे। लास्ट टाइम जेको एयरपोर्ट ते थियो या जेको उन खां बाद हिकु ॾेढ जेको वाक़ियो थियो आहे, त हिकु नओं ग्रुप को हिते एक्टिव थियो आहे ऐं उन ते असां बि कमु कयूं पिया, असां जूं इंटेलिजेंस एजेंसियूं बि कमु कयूं, असांजी CTD कमु करे पई ऐं अनक़रीब इनशाअल्लाह हिननि सभिनी खे असां न सिर्फ़ु ट्रेस कंदासीं बल्कि हिननि खे गिरफ़्तार कंदासीं। मोहम्मद खान अबड़े जी मुख्य कातिल लाचारी वो गिरफ़्तार कयो जी, मतेर खान वारनि जे उन कातिलनि जा गिरफ़्तार न कया वञे। इहो जेको वाक़ियो बि उहो साॻी न ही वाक़ियो हुन में कुझु पर्सनल एनिमिटी ऐं ॿियनि शयुनि जी हुई। हू बि ज़रूरु असांजो मोहम्मद खान बि शहीद आहे ऐं हुनखे बि बेगुनाह क़तल कयो वियो ऐं हुन में पुलिस खे सुठी कामयाबी थी। न सिर्फ़ु केस ट्रेस थियो, हुन मां कुझु कल्प्रेट्स पकड़िया विया आहिनि, इंशाअल्लाह ॿिया सभु पकड़ींदासीं। लेकिन ही वाक़ियो थोरो हटके लॻे थो, बज़ाहिर लॻे थो। हिन वक़्तु टू अर्ली वारी ॻाल्हि आहे, तमामु जल्दी आहे जो मां डेफिनेट ओपिनियन तव्हांखे ॾियां, लेकिन मूंखे यकीन आहे त हिननि ताईं पहुचंदासीं। बज़ाहिर इहो प्योर टेररिज़म जो वाक़ियो लॻे पियो। पुलिस खे हिकु प्रेशर में रखण जे लाइ या पुलिस खे डाउन करण जे लाइ, उनजो मोरल खे घटि करण जे लाइ इहो वाक़ियो कयो वियो। पुलिस जेके इंशाअल्लाह कंदासीं। पुलिस इन खां बि वधीक मुश्किल हालात में कमु कयो आहे। जॾहिं रोज़ानो 10-10, 20-20, 30-30 लाशूं किरंदियूं ऐं उन में काफ़ी पुलिस वारनि जूं हूंदियूं, उन वक़्तु बि पुलिस कमु कयो आहे। ऐं हीअ सिंध पुलिस या कराची पुलिस उहा पुलिस आहे जंहिं नहत ते थी, जीअं ट्रैफिक पुलिस हुई, उन जा जवान बि शहीद थींदा, पर कॾहिं बि न सिर्फ़ु पंहिंजी ड्यूटी खां रदगर्दानी न कई बल्कि उन्हनि अॻिते वधी आख़िर में उन्हनि क्रिमिनल्स खे ट्रेस कयो ऐं उन्हनि खे पंहिंजे तो। इंशाअल्लाह ही बि कुझु ज़रूरु क्लूज़ आहिनि जिन ते कमु कयूं पिया ऐं मूंखे यकीन आहे त अनक़रीब असांजी पूरी टीम, जंहिंमें असांजी डिस्ट्रिक्ट पूरी कराची पुलिस, CTD, ॿियूं एजेंसियूं शामिल आहिनि, रेंजर्स वग़ैरह, असां इंशाअल्लाह पहुची वेंदासीं। जैकेट्स लाइ बड़े फंड अचनि था, पोइ बि जेको एहलकारनि खे जैकेट्स जी उहा जेको पाईंदे सां जैकेट्स जा ॿ इशू आहिनि। हिकिड़ो त जैकेट्स असांजी मौसम हालात मुताबिक़ केतिरी बि सख़्ती करायूं था, जवान पाए थो। कुझु अरसे खां पोइ गर्मी आहे, अहिड़ी हालतुनि जे करे हू जैकेट लाहे थो छॾे। काफ़ी जॻहनि ते ईअं थियो आहे साइड ते जैकेट पई हूंदी आहे। इन ते असां ॾाढी सख़्ती कई आहे। तव्हां राति ॾिठो त SHOs ऐं DSPs खे डायरेक्शन्स थी चुकियूं हुयूं त जेके दूर दराज इलाइक़े में अकेलो जवान अचे थो या वञे थो, उन्हनि जो एहतियात कनि ऐं उनखे या सिक्योरिटी ॾियनि या ॿियो को अहिड़ो तरीक़ो कनि त हू विज़िबल न थिए। ऐं इहो जीअं थियो ऐं इन में एक्शन कयो वियो, त इंशाअल्लाह असां कंदासीं। पुलिस इन मामले में मसइले जो हल अल्लाह जे फज़ल सां कढी वेंदी आहे। पुलिस खे कढणो आहे ऐं जैकेट्स बि असां वटि जेतिरियूं आहिनि काफ़ी सुठी तादाद में आहिनि ऐं ॿियनि जैकेट्स जो ऑर्डर बि निकितल आहे जेके अनक़रीब असांखे मिलंदियूं। त इंशाअल्लाह इहो असांजे लाइ मसइलो न रहंदो। बिल्कुलु, मां इहा अॻु में ॻाल्हि करे वियुसि। जेको ही इंसिडेंट थियो ऐं हिन खां अॻु में बि मलीर डिस्ट्रिक्ट में थियो, मोहम्मद खान खां अलावा, शहीद खां अलावा, त इहो ऐं प्लस उहे कुझु इंसिडेंट कोरंगी ऐं साउथ में थिया आहिनि कराची में। इहे 3-4 इंसिडेंट जूं कड़ियूं पाण मिलनि थियूं। इंशाअल्लाह हुन ते कमु कयूं पिया। हिन वक़्तु इन बारे में वधीक पब्लिकली ॻाल्हाइणु नथा चाहियूं, छो जो असांखे जेको कमु आहे उहो असां कयूं पिया। इंशाअल्लाह तव्हांखे अनक़रीब ख़ुदा कंदो त सुठी ख़बर ॾींदासीं। महिरबानी।